चवन था आवाम जी खिदमत कया तपो मां उन्हनि भुट्टे साहब जे नाले ते बेनज़ीर साहिबा जे नाले ते भुट्टे साहब सां लख इख्तिलाफ, बेनज़ीर साहिबा सां लख इख्तिलाफ, लेकिन मां मञा थो त भुट्टो साहब भी लीडर हो, बेनज़ीर साहिबा भी लीडर हुई, मञा थो उन्हनि जे सियासी खिदमात जो मोतरफ हाँ। लेकिन तहां को पुछण तो चाहिया तो भुट्टे साहब जे ज़माने में तहां काथे हुयो, बेनज़ीर साहिबा जे ज़माने में तहां काथे हुयो, ऐं हाणे तहां काथे आयो। उन ज़माने में तहां कखपति हुयो, हाणे तहां खरपति आयो। उन ज़माने में तहां साइकिल ते घुमंदा हो, हाणे तहां हेलीकॉप्टर ते था घुमो। नालो था खणो भुट्टे साहब ऐं बेनज़ीर साहिबा जो, ऐं चौथा त अवाम जी ख़िदमत कई आहे। पोइ तहांखे चवण थो चाहियां त वाकई जेकॾहिं तहां अवाम जी ख़िदमत कई आहे, वाकई तहां रोज़गार ॾिनो आहे, वाकई तव्हां इलाज ऐं तालीम ॾिनी आहे, त पोइ असेंबलीअ मां बल्दियात जो जाली बिल तहां मंजूर छो करायो। सभिनी पार्टियुनि रड़ियूं कयूं, कराची में ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस कई त तहां जो इहो बल्दियाती बिल बदनीयतीअ ते मबनी आहे, क़बूल न है, खत्म कयो। तव्हां सभिनी पार्टियुनि जे ॻाल्हि खे रद्दी टोकरीअ में फिटो करे बल्दियात जो पंहिंजी मर्ज़ीअ जो बिल सिंध असेंबलीअ मां पास करायो। रुगो उते ॻाल्हि न रुकी, सुप्रीम कोर्ट चयो त इहो बिल इंसानी हुकूक जो मनाफ़ी आहे, ऐं ओस ताईं बल्दियाती इलेक्शन न थिए, जेस ताईं न बल्दियाती बिल में तरमीम न थे, 73 ऐं 74 सेक्शन खत्म न थे, तव्हां सुप्रीम कोर्ट जे हुक्म खे भी खणी रद्दी टोकरीअ में फिटो कयो। तहां पंहिंजी मर्ज़ीअ जो बिल ठारायो, तहां सुप्रीम कोर्ट जे हुक्म खे रद्दी टोकरीअ में उछलियो, तहां ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस जे ऐलामिये खे रद्दी टोकरीअ में उछलियो। उन खां पोइ हेठि लही आयो, तहां हल्का टोड़ाया, पंहिंजी मर्ज़ीअ जा हिते मुखालिफ़नि जो वोट टोड़ियो, हिते असांखे वोट न मिलंदो टोड़ियो, तहां हल्का टोड़िया, पंहिंजी मर्ज़ीअ जी हल्का बंदी कई, वरी भी तहां के मज़ो न आयो, वरी तहां आरोस ऐं डीआरओस के खरीद कयो, आरोस डीआरओस के खरीद करे तमाम पंहिंजन मुखालिफन जो फार्म रद्द कराया। ऐं खुदा जी कुदरत आ, अजीब सिंध जो इंसाफ आ, फकीर मलंग दरवेश मस्जिदन जे इमामन मुअज्जिनन जा फार्म रद्द थी विया, ऐं जेका करोड़पति उन जा फार्म बहाल थी विया। वाह जो इंसाफ आ, वाह जी इलेक्शन आ, वाह जी जमहूरियत आ। बदनीयती ते बिल मां चुम त जी तकरीर बे दफ़े थींदी, मां 2-3 ॻाल्हियूं इन करे हे ज़रूरी ॻाल्हियूं न, मज़ाक बि न आहे ऐं हे का फुज़ूल ॻाल्हि बि न आहे, इंतहाई अहम ॻाल्हि आहे जेका हाणे करे रहियो आहे। मर्ज़ीअ जो बिल, ऑल पार्टीज़ ऐलामिये के तहां रद्दी टोकरी में उछलियो, सुप्रीम कोर्ट जे फैसले के तहां रद्दी टोकरी में उछलियो, पंहिंजी मर्ज़ीअ जा हल्का तहां ठाराया, उन खां पोइ आरओस डीआरओस के तहां खरीद कयो, जेका खरीद न थिया उन्हनि खे धमकियूं ॾिनव त थर ऐं बदीन ऐं उमरकोट में बदली कंदासूं, न त असांजो हुकुम मञो, ऐं तहां पंहिंजी मर्ज़ीअ जा फार्म बहाल कराया, मुस्तरद कराया, पोइ बि तहांखे मज़ो न आयो, वरी धमकियूं, धौस, धांधलियूं, बकरी ऐं कुकड़ चोरीअ जा केस, वरी मांखे फोनियो, कुरान खे मञो, मुंहिंजो घर ख़ाली कर, नाला खणा उहे ॾिठा थींदा जिन ज़रदारी साहब खे चयो ज़िला असां हीअं संभालियो वेठा आहियूं, ज़रदारी साहब फिक्र न कजांइ, हे सॼो तर पंहिंजो आहे, मां अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, फोनियूं मां वटि रिकॉर्ड थियल आहिनि उन्हनि जो, उन्हनि मूंखे ऐलान कया त अल्लाह खे मञो, असांजे पुट जे हल्के में पुट जे मुक़ाबले में मौलवीअ खे हथु खणण त मरी वेंदासीं, मुल्हनि रत में रात करे छॾी आहे। ठोस, धांधली, धमकी, ऐलाज़, सखर जे हिकिड़े वार्ड तो हथ खणण जे लाइ 15 लाख रुपए जी ऑफर, कंदकोट जे वार्ड तो हथ खणण जे लाइ 8 लाख रुपए जी ऑफर, हिकिड़े मौलवी साहब के कार 0 मीटर जी ऑफर। अञा कम न रुकियो,
धमकिन ते, पैसन ते, नौकरिन ते तमाम माण्हुनि खे ख़रीद करण जी कोशिश कई। अञा तव्हांजो पेट न भरियो, 2-2 हज़ार ते वोट, 4-4 हज़ार ऐं 10-10 हज़ार ते वोट ख़रीद करण तव्हां शुरू कयो। ऐं हाणे कल्ह जे रात में, अॼु जी रात में तव्हां पोलिंगूं तब्दील कयूं आहिनि। हितों जी पोलिंग हुते, हुतों जी पोलिंग हुते, जेकी मुखालिफ़नि जी पोलिंग आहिनि 8-8 किलोमीटर ॿाहिरि, ऐं जेकी पंहिंजूं पोलिंग आहिनि हिक यूसीअ में 5 पोलिंगियूं हिकिड़े ई घर में। तव्हां जेकॾहिं अवाम जी ख़िदमत कई आहे, तव्हां जेकॾहिं सिंध खे डिलीवर कयो, तव्हां मेरिट ते रोज़गार ॾिनो, तव्हां नौजवाननि जूं दिलियूं खटियूं आहिनि, तव्हां बेनज़ीर साहिबा भुट्टे साहब जो मशन हलायो, त पोइ बिल छो था आणियो, पोलिंगूं छो था तब्दील कयो, हल्का छो टोड़ाया अथव, माण्हू छो था ख़रीद कयो, धमकियूं छो था ॾियो, इलाज छो था कयो, आरोज़ पियारोज़ के ख़रीद छो था कयो, पोइ छॾियो न पुराणे सिस्टम ते पोलिंगियूं रखो। अचो तव्हां बि अवाम वटि, मां बि अवाम वटि, फ़ैसिलो अवाम ते था छॾियो। अवाम तव्हां सां गॾु आहे या अवाम जमीयत उलमा इस्लाम सां गॾु आहे? तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि छा कयो? तव्हां डेमोक्रेसी जी ॻाल्हि छा कयो?